मूंखे इहो ॿुधायो त कंहिंसां इख़्तिलाफ़ आहे? बाबा असांजे मीर शाहनवाज़ खान जे कमदार दिल ते बेइज़्ती कई आहे। उन सां इख़्तिलाफ़ ख़तम नथा थी सघनि। हू वॾा ॾिंगा माण्हू आहिनि। सिधे ऐं सुठे माण्हू सां त इख़्तिलाफ़ जल्द ख़तम थी वेंदा आहिनि, पर बाक़ल दाना ऐं हिमत वारो शख़्स उहो हूंदो आहे जेको ॾिंगे माण्हू सां बि पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तम करे। ॿिए करे त चओ त तव्हांजा उन्हनि सां के बि इख़्तिलाफ़ न हुजनि ऐं उहो बि हिते तव्हां सां गॾु अचनि। जी बाबा, ईअं ई थींदो। बाबा साईं, असांजे ॻोठ में 3 ज़ातूं रहनि थियूं। उन्हनि मां हिकु ज़ात ॾाढी ॾिंगी आहे। उन्हनि सां असांजो इख़्तिलाफ़ कॾहिं बि ख़तमु नथो थी सघे। हाणे असांखे ज़ातियुनि मां निकिरी हिकु क़ौम बणिजणो पवंदो। तव्हां कोशिशि कयो त तव्हांजा उन्हनि सां इख़्तिलाफ़ ख़तमु थियनि। जेकॾहिं तव्हांजा इख़्तिलाफ़ ख़तमु नथा थियनि त मूंखे ॿुधायो, मां पाण अची तव्हांजा उन्हनि सां इख़्तिलाफ़ ख़तमु कराईंदुसि। बाबा साईं, ये नंढा वॾा इख़्तिलाफ़ त असां में बि रहनि था, पर कॾहिं सियासी कॾहिं मज़हबी। सॼो साल असां हिक ॿिए जो मरणो पढ़णो खाई ख़ुशि हूंदा आहियूं, पर जॾहिं इहे इलेक्शन ईंदा आहिनि त पोइ असांजे विच में सियासी इख़्तिलाफ़ अची वेंदा आहिनि। ऐं जॾहिं को वरी इस्लामी ॾींहुं ईंदो आहे त असां में फ़िरके वारियत ऐं शिदत पसंदी अची वेंदी आहे। इहो सभु असां छा लाइ था कयूं? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिक ॿिए जे दिलनि में नफ़रत विहारण लाइ। पर हाणे ईअं न थियणु घुरिजे। हाणे असां सभिनी खे इहे सियासी ऐं मज़हबी इख़्तिलाफ़ छॾे हिकु थियणो ई पवंदो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ असांखे आवाज़ उथारणी पवंदी, जंहिं असांजे हिन मुल्क खे अंदरां ई अंदरां खोखलो करे छॾियो आहे। पंहिंजे मुस्तक़बिल लाइ असां सभिनी खे हिकु थी सोचणु। सभु कुझु तबाह थी वियो, सभु कुझु मूंखे तव्हां ख़ामोश कराए छॾियो आहे। पर जॾहिं अता वॾो ॿाहिरि ईंदो, उनकी केरु ख़ामोश कराईंदो? भाॼाई, छा तूं अदा खे रोकींदी या सोठल रोकींदो? छा कंदो मुराद? सभु कुझु त तबाह थी वियो। तबाही त अधे वॾे जे ॿाहिरि अचण खां पोइ थींदी। पोइ दुश्मन त मरंदा ई मरंदा, पर दुश्मननि सां गॾु अदा सॼणनि खे बि कोन छॾींदो। मां तव्हांखे ॿुधायां थो त असां हिन तहरीक जी शुरूआत करे चुका आहियूं। अॼु जेकॾहिं असां 10-15 आहियूं त सुभाणे 100 ऐं 1000 में हूंदासीं। मूंखे पूरी उमेद आहे त ही क़ौम ज़रूरु सुजाॻ थींदी। लखनि ऐं करोड़नि जी तादाद में सुभाणे ही अवाम पंहिंजा हक़ वठण लाइ रोड ऐं रस्तनि ते निकिरी ईंदा। पोइ उन चोरनि ऐं लुटेरनि जो असरु छा थींदो? तव्हां वञो वञी क़ौम में इहो पैगाम पहुचायो त हाणे वक़्तु अची वियो आहे। असांखे सभु पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु करे हिकु थियणो ई पवंदो। हिन क़ौम लाइ, हिन धरतीअ लाइ, पंहिंजे ईंदड़ बचनि जे मुस्तक़बिल लाइ असांखे हिकु थियणो ई पवंदो। वज़ीर, अॼु को अहिड़ो गीत ॿुधाए त जी जज़्बात जागी पवनि। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, हिन भोए सॾीअ जा भाॻिया, पोइ सूर नरदा साॻिया, पोइ सूर नरदा साॻिया, कंदा सभु मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। सोट, सुबुह सुबुह सां काॾे निकिरी पियो आहे? सोट, कुझु वॾे खां कोर्ट वञी वकील सां मिली करे केस तां हथु खणणो आहे। छॾी ने त जेल में सड़ंदा वतन असां पंहिंजो मक़सदु हासिल करे वरितो आहे। जेकॾहिं केस तां हथु न खणंदासीं त असां लाइ मसइलो पैदा थी वेंदो। केरु कंदो इहो मसइलो, सोढल या पीरल? सोट, जेकॾहिं हुननि बिड़क बि ॿाहिरि कढी त मुंडीअ ते लत रखी सिसी धड़ खां धाड़ करे छॾींदोमांनि। छो त जे ककर वसाए कर, दरिया त चा पर सुकी वञे पर। उहे कुझु बि नथा करे सघनि, पर मीर शाहनवाज़ खे ज़बान ॾिनल आहे ऐं उनजो पूरो ज़ोर आहे त केस तां हथु खणी छॾियो। जेकॾहिं मुराद ॿाहिरि आयो न त असांजे मथे जो सूर वधी वञे। मुराद खे संभालणु शाहनवाज़ जो कमु आहे, असांजो न। जेकॾहिं मुराद होश विञाए ई वेठो त उन खे मीर शाहनवाज़ ई कान्हे मुंहुं ॾींदो, असां न। ठीकु आहे सोट, तव्हां वॾा आहियो, जीअं तव्हांजी मर्ज़ी, पर मूंखे सम्झ में नथी अचे का।
मुराद खे मीर शानवाज़ी संभाले वठंदो, असां ॿियो कमु करे था वठूं। वापसि अची उन बारे में तोसां सलाह ज़रूरु कंदुसि। ठीकु आहे सोट, मूंखे तुंहिंजी वापसीअ जो इंतज़ारु रहंदो। अदा ककर तबियत जो भली तेज़ हुजे पर दिल जो ॾाढो भलो आहे। तमामु जल्द हुन जी कावड़ ख़तम थी वेंदी। हू कुझु ॾींहं तो मथां कावड़ ज़रूरु कंदो, पर असां हुनखे सम्झाए वठंदासीं। मर्द त पाण में विढ़िया आहिनि, खून उन्हनि कया न, उन में तुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? छो तोखे हरूभरू सज़ा ॾिनी वञे, हिन खां वधीक मूंखे ॿी कहिड़ी सज़ा मिलंदी जो मूंखे धारनि में उछलायो वियो। जॾहिं तूं अदा सां जुड़िजी वई आहीं, पोइ असां धारिया न आहियूं रहिया। धीअ, तूं हाणे हिन घर जी भातियाणी आहीं। जेको बि तुंहिंजो हिन घर में हक़ बनबो असां तोखे वठी ॾींदासीं। अदा जे तरफ़ खां तूं को बि ख़ौफ़ न कर, मां ऐं अम्मा तोसां गॾु आहियूं। पुट मंसूर, तूं छा थो सम्झी त हिन क़ौम खे हुन जा हक़ ॾियारण में कामयाब थी वेंदे? को बि फ़र्द वाहिद अकेलो माण्हू इनकलाब नथो आणे सघे। जॾहिं त इनकलाब जी राह हमवार माशरे जी बुरायूं कंदियूं आहिनि, ऐं असांजे माशरे में हाणे बुरायूं एतिरियूं वधी वयूं आहिनि जो हाणे इनकलाब अणटर आहे। बाबा, इनकलाब रत घुरंदो आहे, छा ई क़ौम रत ॾियण लाइ तयारु आहे? ईअं न आहे अदर, त असां पंहिंजे हथनि में हथियार खणी ची गवेरे जीअं गोरीला ग्रुप ठाहे रत आहियूं। इनकलाब त ख़ामोशी सां बि अची सघे थो। जेकॾहिं ही क़ौम पाण में मुतहद थी कुझु ॾींहंनि जे लाइ पंहिंजो पाण खे घर ताईं महदूद रखे त छा इनकलाब नथो अची सघे? पर असल सबबु आहे त असां पंहिंजो नुक़सान बर्दाश्त नथा करे सघूं। हर दुकानदार, वापारी ऐं मज़दूर तबिको इहो ई चए थो, जेकॾहिं हफ़्ते ताईं असां पंहिंजे घर में महदूद हूंदासीं त असांजो हज़ारें रुपए नुक़सान थींदो। इहो नथा सोचूं त असांजी क़ौम जो केतिरो रोज़ नुक़सान थो थिए। असांजा असां भुॻड़नि जी मुठ में नीलाम कया था वञनि, ऐं असांजे क़ौमी ख़ज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटियो थो वञे पियो। पोइ इन्हनि खे केरु रोके थो? इहो रोकणो कंहिं ॿिए खे न आहे, इनखे तूं सां ई रोकींदासीं। माजिद, इहो न सोच त असां तोखां डिॼी विया आहियूं। तुंहिंजो भाउ मीर शानवाज़ ख़ान जो कमदार आहे, तॾहिं तोखां माफ़ी पिया घुरूं। मुतबर जेकॾहिं डिॼो नथा त माफ़ी छाजी घुरो था? असां नथा चाहियूं जो हिकु ई ॻोठ में रहूं, हिक ॿिए सां नफ़रतूं वधियल हुजनि। जनरो जनरे सां गॾियो पियो आहे, पोइ बि असां हिक ॿिए ते मुंहुं सुॼायो वठूं था। हिक ॿिए जी मदद कयूं। जेकॾहिं मदद नथा करे सघूं न त पोइ नफ़रतूं बि न हुजनि। इन करे असां तोखां हथ जोड़े माफ़ी था घुरूं, असांखे माफ़ करे छॾ। मां तव्हांखे माफ़ कयुमि। माजिद, ईअं न, भाकुर पाए दिलि सां माफ़ करे छॾ। अॼु खां पोइ असां हिक ॿिए खे दुखनि सुखनि में साथ ॾींदासीं। पाए तव्हां ॿिन्ही खे माफ़ थियो आहे। महिरबानी। अॼु तुंहिंजे सौटनि जी कोर्ट में हाज़िरी हुई, जांच करी हा त राज़न वारा लिखी ॾेई आया या कोन? बाबा, कोर्ट वञण जो इरादो हुयो, पर हिते सोट पीरल खे केरु संभाले? जेकॾहिं मां होॾे निकिरी वञा हा त छा थो चए पीरल? त छा पीरल खे त संभाले वियो आहियां। जेकॾहिं सोट वॾो ॿाहिरि आयो त हुनखे केरु संभाले? जॾहिं मुराद खे इहा ख़बर पई त उन जी गैर मौजूदगी में उन जी भेण जो निकाह उन जे दुश्मन सां थियो आहे, त पोइ ॿुधाए भला मुराद खे केरु रोकींदो? बाबा, मूंखे ख़बर आहे त सोट होश विञाए पहिरीं मूं ते चढ़त कंदो, पर सवाइ सबर करण जे असां वटि ॿी का बि वाट न आहे। सबर करे असां सोट जी कावड़ खे बर्दाश्त कंदासीं। इहो त हर माण्हू ॾिसे थो पियो, पंहिंजा क़ीमती असासा लुटजंदे ऐं क़ौमी ख़ज़ाना ॿिन्ही हथनि सां लुटजंदे। पर पुट मंसूर, तूं ऐं मां छा करे सघंदासीं? इहो ई सबबु आहे मसाइण त असां अकेला ई जा शिकार थी विया आहियूं। हर माण्हू इहो ई सोचे थो त मां छा करे सघां थो, पर माण्हू इहो कोन था सोचनि त मूंखे करिणो छा आहे। को साथ ॾे या न ॾे, पर मूंखे त पंहिंजो फर्ज़ पूरो करिणो आहे न। जॾहिं इहो माण्हुनि में जज़्बो जागी पवंदो ऐं अकेलाई वारो इहो ख़ौफ़ ख़तमु थींदो न, त पोइ ॾिसां मसाइण हिते लखनि जो मजमो गॾु थींदो। मञा थी पुट त हर माण्हू इन ॻाल्हि खे सम्झे थो त हू अकेलो आहे, ऐं अकेलो माण्हू त कुझु बि नथो करे सघे। पर पुट, उन्हनि में इहा हिमत केरु पैदा कंदो त हू अकेलाईअ खां ॿाहिरि निकिरनि? अमां सां उन्हनि खे इहा हिमत न तव्हां ॾींदो ऐं न ई मां ॾींदुसि।
उन्हनि खे इहा हिमत करणी ई पवंदी ऐं पूरी हिमत सां हक़ ऐं सच जो नारो हणी पंहिंजे हक़नि लाइ उन्हनि खे ॿाहिरि निकिरणो ई पवंदो ऐं ॿाहिरि निकिरण खां पोइ असांखे पोइते लोणो हणी न आहे ॾिसणो। जेकॾहिं असां पोइते लोणो हणी ॾिठोसीं न त असां पाण खे अकेला पाईंदासीं ऐं जेकॾहिं असां पोइते लोणो न हणंदासीं त पोइ असांखे ईअं महसूसु थींदो त असांजे पोयां लखनि जी तादाद में मजमू असां सां गॾु आहे ऐं इहा हिमत असांखे ई करणी पवंदी अमा साईं। मानिरियो अचे अदा मानी। भला ॻाल्हि त ॿुध, वो अंधी आ, मंदी आ या टुंडी आ जो तूं मानी खणी आई आहे? अदा भाॼी मानी तोखे पंहिंजे हथनि सां खाराईंदी, पर 2-3 ॾींहं सब्र कर, उहो पाण खे संभाले वठे। हिते सॼो ॾींहुं छोरी जो रोज़ ॾाढो लॻो पियो आहे। मूं छोरी खे सम्झायो आहे त रोज़ ॾाढे मां कुझु न मिलंदो ई, पोइ बि छोरी इहा सम्झे नथी। जॾहिं हुनखे न 2-3 मुकूं कंध वारियूं हणंदे न, इहा पाणे ई सम्झी वेंदी। ये 2-3 मुकूं तोखे न वणे, न्याणीअ जे ख़िलाफ़ कन तो बनी छोकिरे जा। बाबा सही थो चवे, हाणे रोअण पिटण में छा वणंदुसि? जेको थियणो हुयो सो थी वियो, पर जेकॾहिं हाणे पाण खे न संभालियई त पोइ पाथर त खाईंदी न। अदा मां भाॼाई खे सम्झाईंदसि, उहा सम्झी वेंदी। अजायो पंहिंजा होश खता न कयो। मां हिन घर जो माहौल सही ॾिसण थो चाहियां, ईअं न थिए जो मां पेर रखां ऐं रोज़गारो हुजे। जेकॾहिं तव्हांखे रोअण जो एतिरो ई शौक़ु आहे न त पोइ अबो मरे न त पोइ दिलि खोले रहिजो। अरे छोरा, भरी ॿेड़ी में वाणियो करो। तो सिर्फ़ु मौत जो कणो मूं लाइ कढियो आहे। मां सुतरो कोन मरंदुसि, घणनि जा कंध पा खाई पोइ मरंदुसि। शैतान जी ज़िंदगी खणी आयो आहे मोह शिरड़ी, ईअं किथे मरंदो? मूं त ॿुधी पियो न निरान जो ॻाल्हाइनि। मिठल वञ सौट ककर खे वठी अच। जी अदा। अदा हिन वक़्तु 100 रुकाकर में तव्हांजो कहिड़ो कमु आहे? हाणे वक़्तु अची वियो आहे त छोरी कूंद जी हक़ीक़त सौट ककर जे साम्हूं रखिजे। उनखे कबर भेड़ो करण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे असां खां सब्र नथो थिए। जंहिं शख़्स जूं नज़रूं असांजी इज़तुनि में हुजे, उनखे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे। अदा इहा ॻाल्हि 100 रुकाकर खे ॿुधाईंदे त उहो होश मां निकिरी वेंदो। सौट खे होश में आणणु मुंहिंजो कमु आहे। जेकॾहिं जज़्बात में अची बि वियो त पोइ असां मंसूर ख़ान जो शिकार करे हरगिज़ न सघंदासीं। पंहिंजी कावड़ ते काबू रख, पंहिंजे भाउ मुराद जे अचण जो इंतज़ार कर। हू वॾो आहे, हुन जे अचण खां पोइ हू जेको बि फ़ैसिलो कंदो पोइ उन ते तूं अमल कजांइ। बाक़ी मुराद जे अचण खां पहिरियां जज़्बात में अची काई अहिड़ी ग़लती न कजांइ। पहिरियों ई असां सोडल जी ग़लती जो कुफारो अदा कयूं पिया। अची वेंदो अदा, अची वेंदो। भाॼाई पोइ तूं ॿुधाए, इहा हक़ीक़त अदा जे साम्हूं केरु कंदो? कंहिंमें दम आहे जो अदा जे अॻियां हक़ीक़त करे ऐं हुन खां पोइ अदे खे संभाले। हुकुम कयो सोट। सोट बे विया कोन थो सोट, तव्हां ॻाल्हि कयो। ए त ॿुधाए बे। ॿुधाए सोट, कहिड़ो कमु आहे? मां जेकी तलख़ हक़ीक़त तोसां कयां थो, ॿुधण खां पोइ पंहिंजा होश न विञाइजा। उन हक़ीक़त जी ख़बर न तोखे आहे न वरी अदा मिठल खे। अदा का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? सौट इन हक़ीक़त जी ख़बर अदा ठारे ऐं मूंखे अॻु में ई हुई। असांजो मसलो मुराद वारनि सां हलंदड़ हुयो, इन करे इहा ॻाल्हि तोसां ज़ाहिर न करे सघियासीं।
इन करे तव्हां पंहिंजा होश विञाए वियो आहे। असां मुराद वारनि जो बिलो करण जे बजाए वञी कई ॿिए मोड़ ते बीहूं आहे। सोट ॻाल्हि अहिड़ी पियो करी ॼण की असांजो लोड़ो लथाड़ियो हुजे। हा सौट, छा? इन करे त चवाई थो सौट त हक़ीक़त ॿुधण खां पोइ होश में राजा माण्हू न खिलाइजा। जीअं मुंहुं ऐं अदा ठारे ज़ार जो प्यालो पी करे पंहिंजे अंदर में हर ॻाल्हि सांडे रखी आहे, अहिड़ी रीत तोखे बि ईअं छांडणो पवंदो। तारा जी अदा। अदा मिठण ऐं सौट जे साम्हूं सॼी हक़ीक़त ज़ाहिर कर। अदा सब कुछ खत्म थी वियो। ॿुधाए त छा ख़तम थी वियो? ॿुधाए त मुंहिंजे जेल वञण खां पोइ तव्हां ते कहिड़ो ज़ुल्म थियो आहे? ॿुधाए न मुंहिंजा भाउ। अदा मुंह में हिम्मत न आहे जो मां तव्हांजे अॻे हक़ीक़त बयानु कयां। कुझु ॿुधाईंदा साथी किथे आहे? मरियम, ॿुधाए मरियम, ॿुधाए साथी किथे आहे? ॿुधाए मरियम, ॿुधाए। किथे तुंहिंजे ॿुधाइण खां अॻु में मुंहिंजी दिलि अंदर जो अंदर में फाटी पवे। ॿुधाए त मुंहिंजी सिकी लधी भेण किथे आहे? दुश्मन जे दर ते। साईं हथ थी वधाए न वञ साईं। मां चवां तो हटी परे थी। मूंखे ख़बर आहे बाबा, हिन वक़्तु सभ खां पहिरियां सोट जो रुख असां तरफ़ थींदो। उहो असांजे मथां केतिरो बि नाराज़ छो न थिए, असांखे केतिरो बि घटि वधि छो न ॻाल्हाए, पर असां सभिनी खे ख़ामोश रहणो आहे। केर बि पंहिंजी सफ़ाई में हिकु लफ़्ज़ न कढंदो। पर अबा मुराद खे हक़ीक़त हिन वक़्तु असांजा के बि दलील सोट ते असरु कोन कंदा। ऐं हिन वक़्तु ताईं भाॼाई मरियम सोट खे समूरा तफ़सील ॾेई चुकी हूंदी। ऐं उन खां पोइ सोट क्रोध में हेॾां अची निकिरंदो। पोइ छा असांजा दलील सोट जी कावड़ ई असांजे विच में दीवार खड़ी करे सघंदा? न अमा न। तेसीं ताईं असां सभिनी खे ख़ामोश रहणो आहे, जेसीं ताईं सोट जे अंदर जो समूरो क्रोध उन जे वजूद खां ॿाहिरि नथो अचे। रोकियो ककर खे, रोकियो। छॾे मूंखे ककर, छॾे में छॾे ककर होश कर। आराम आ जवाब खावे। छॾे मूंखे ककर होश कर मूंखे। छॾे मूंखे कर, छॾे मूंखे। छॾे होना छॾींदो मना करे। छॾे छॾे। ओ संभाल, माण्हू न खिलाए। तोखे रोकियो न, माण्हू न खिलाए। कहीं न सॼो गोठ कंदे। हलो हलो न छॾींदुसि, कंहिंखे बि न छॾींदुसि। कंहिंखे बख़्श न कबो। ॿिन्ही खे मारींदासीं, ॿिन्ही खे मारींदासीं, पर होश मां कंहिंखे न निकिरणो। गोठ बि कॾ न कलो। छा सम्झूं? यादि रखो, जेकॾहिं असां होश विञायूं न त सॼो ॻोठ असांजे मथां थुक
निकिरी थो। बाबा सोट हाणे दुश्मन ॾाढो कंदो ऐं मां सोट खे दुश्मन जे मुंहं में नथो छॾे सघां। पर पुट मां सोट हाणे रुकण वारो आहे न रुकंदो। पकड़ियोसीं। सोटा तो वक़्तु इहा ॻाल्हि लिकाई बग़ैर इहो सबूत ॾिनो आहे। बस सोट बस। मां बेगैरत न आहियां, पर तूं पंहिंजो होश विञाए वेठो आहीं। न तोखे वॾे जी इज़त, न तोखे नंढे जो एतिराम। तूं सभु कुझु विसारे वेठो आहीं। तूं छा सम्झे थो त इहे ॻाल्हियूं ॿुधण जे बावजूद बि मां ॾींहुं राति निंड कयूं थी? हिकु ॾींहुं बि मां न आहियां सुठो। हर रात मुझे लाइ क़यामत की रात गुजरी आ। सोट असांजो दुश्मन तो कमजोर दुश्मन नाहे, हू कौम जो हीरो आहे। जेकॾहिं असां उन में हथ विधा न त उन जा शिदाई असांजे नस्ल खे तबाह करे छॾींदा। जेकॾहिं मंसूर खान मामूली माण्हू हुजे हा त उनखे शाहनवाज़ खान कॾो को माराए छॾे हा। हे तुंहिंजा मीर फ़कीर पीर त छा, वॾेरा त छा, पर हितां जो कानून ऐं कानून जा उहे पाड़ा ऑफिसर उनखां किबाइदा आहिनि। पोइ तूं ॿुधा त उन शख़्स जे साम्हूं असांजी कहिड़ी औकात आहे। इन करे चवाए थो त मंसूर खान खे मारणो आहे, कारो करे जीअं उन्हनि शीताउनि जे दिल मां इन्ही मंसूर खान जी मोहब्बत खत्म थी वञे। अजय ॾींहुं असां मंसूर खान खे मारींदासीं, उन ॾींहुं असां पंहिंजी छोरी खे बि पूरो करे छॾींदासीं। पोइ इन ख़बर खे हर ॻोठ में हवा जीअं उड़ाए छॾींदासीं, जीअं ॻोठ ॻोठ वहण वहण इहा ॻाल्हि आम थी वञे त मंसूर खान कारो हुयो, कारो। पोइ उन जे तरफ़ खां केर बि असांजे साम्हूं न ईंदो। जेको ईंदो चिंता न रहंदो। ही सभु होश विञाए निकिता आहिनि। मालिक साईं ख़ैर करे पोइ नुक़सान न करे अचनि। नुक़सान न थींदो हनीफा, अॻियों बि राज़न आहे। मुराद छोकिरी खे वापसि आणण जी कोशिशि कंदो ऐं हू वापसि कोन ॾींदा। उन खां न पारां को नुक़सान थिए हली पोइ रेस सां हक़ीक़त कयूं। हिन वक़्तु मुराद जे कंहिं बि मसइले में असां टंग अड़ाई न त हू वॾे नंढे जो लिहाज़ ई कोन कंदो। पंहिंजो घर झले वेही रहो। मुराद छा थो करे छा नथो करे इन सां असांजो कुझु बि न वञे। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।